मदेजी वेझो किरियल पुल जो लखें रुपयनि जो लोह विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस ऐं ऑफिसर्स जी मिली भगत सां पुल जो लोह कबाड़ियुनि खे विकिणियो पियो वञे। आगाह कयो आहे त क्रेन मशीन जे ड्राइवर जो इहो चवणु आहे त पुलिस ऐं दारोगे ज़मीर जी इजाज़त सां पुल जो लोह ॿाहिरि कढी रहिया आहियूं। मदेजी वेझो किरियल पुल जो लखें रुपयनि जो लोह विकिरो थियण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस ऐं ऑफिसरनि जी मिली भगत सां पुल जो लोह कबाड़ियुनि खे विकिरो कयो पियो वञे। इलाइक़े वासियुनि इहा शिकायत कई आहे। पुलिस ऐं दारोगे ज़मीर जी इजाज़त सां पुल जो लोह ॿाहिरि कढी रहिया आहियूं। क्रेन मशीन जे ड्राइवर जो इहो चवणु आहे। सिकंदर आहूजो खां वधीक तफ़सील मालूम कयूं था। सिकंदर, वधीक आगाह कजो, मदेजी वेझो किरियल पुल जो लखें रुपयनि जो लोह आहे, इहो कंहिंजी इजाज़त सां हिते कढियो पियो वञे? मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मदेजीअ जे कचे वारे इलाइक़े में दादू जेको आहे केनाल जी जेका काफ़ी अरसे खां पुल किरियल हुई, जंहिंमें लखें रुपयनि जो लोह फाथल हुयो, उहो अॼु जेको आहे दारोगो ज़मीर आहे ऐं जेको आहे उतां जा रहवासी जेके भाउसर आहिनि, क्रेन मशीन साण करे उहो जेको आहे कढनि पिया। ऐं ॿिए तरफ़ ज़रिए खां मालूम थिया त ठेकेदार ऐं जेको आहे उते ॻोठाणनि खे जेको आहे भुॻड़नि जे मुठ ते जेको आहे विकिरो कयो पियो वञे लोह। हुननि जेको आहे आसपास जे माण्हुनि इहा जेको आहे अपील कई आहे, मुतालबो कयो आहे त जेको आहे हितां जो जेको अमलो आहे दारोगे समेत ऐं इरीगेशन ऐं पुलिस जेको आहे इन में बिल्कुलु भाङे भाईवारा आहिनि। हिकु त पुल ठहे कोन थी, ॿियो बहितर जेको हुनजो लोह पियल हो उहो भुॻड़नि ते खपाए छॾियो आहे। हुननि जेको आहे आपासी सेक्रेटरी ऐं CM खां जेको आहे मुतालबो कयो आहे त इन्हनि में जेके बि मुलस आहिनि बिल्कुलु उन्हनि खे गिरफ़्तार करे इहो जेको आहे लोह वापसि कराए असांखे नए सिर जेको आहे दादू केनाल जी जेका पुल जेको आहे तमीर कराए ॾिनी वञे। जी तमीर। महिरबानी सिकंदर आहूजो तफ़सील ॾियण जे लाइ।